नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। असां अहम ख़बर शेयर पिया करियूं त हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में लाद कई वई आहे। नवनि अघनि मूजिबि पेट्रोल फ़ी लीटर ₹1.57 सस्तो कयो वियो आहे, जॾहिं त डीज़ल जे अघ में 84 पैसा फ़ी लीटर लाद कई वई आहे। नवनि अघनि मूजिबि पेट्रोल जो फ़ी लीटर ₹102.40 थी वियो आहे, जॾहिं त डीज़ल जो नओं अघु ₹103.32 मुक़ररु कयो वियो आहे। नाणेवारी वज़ारत पारां जारी थियल पधिराई मूजिबि गासेट ऐं लाइट डीज़ल जा मौजूदा अघ बरक़रार रखिया विया आहिनि, जॾहिं त पेट्रोलियम शयुनि जा नवां अघ 1 नवंबर खां लागू कया वेंदा। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर पिया कयूं त हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में लाद कई वई आहे। नवनि अघनि मूजिबि पेट्रोल फ़ी लीटर ₹1.57 सस्तो कयो वियो आहे, जॾहिं त डीज़ल जे अघ में 84 पैसा फ़ी लीटर लाद कई वई आहे। नवनि अघनि मूजिबि पेट्रोल जो फ़ी लीटर ₹102.40 थी वियो आहे, जॾहिं त डीज़ल जो नओं अघु ₹103.32 मुक़ररु कयो वियो आहे।